अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यार ताबे औलादे अली मज़हबे हनफी दार मिल्लते हज़रत खलील ज़ेर साया से आज़म खाक पाए हर वली। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। ख्वाबा है आफ़ताब जमाल अहमदी, देखें न चश्मे को तो उनका कसूर है। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मौजा निहायत वाजिब इहतराम व तकरीम उलमा व हुफ़ाज़े किराम महफिल में मौजूद इज्जत मानवारा अजीज दोस्त मुसलमान भाइयों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अयोगी है अजीम शान महफिल मुबारक सय्यदे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र पाक जी निस्बत सा
पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर सोहने गौसे आज़म सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल बगदादी अल हसनी अल हुसैनी सुभान अल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु व अरज़ाह जी यारी शरीफ जी निस्बत साहब मंसूब आहे। अल्हम्दुलिल्लाह इहे यारी ऐं बारी रब करीम असां अहले सुन्नत व जमाअत जे हिस्से में रखियो आहे। गुज़रियल महीनो मुबारक रबीउल अव्वल शरीफ जो सुभान रबीउल अव्वल उन जी माना है पहली बहार। केड़ी बहार? पहली बहार। वो रबीउल अव्वल शरीफ जो मुबारक महीनो आयो ऐ दुनिया में खोड़ सारी खुशियों खणी आई। सुभान अल्लाह। खास तरह सा एहड़े जमाने में एहड़े टाइम ते जॾहिं हर माण्हू इन बोझ ऐं सैलाब जी तकलीफ़ में परेशान हुयो। अले छा छा हालतूं थियूं रब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए उहे हालतूं बयान खां घणियूं आहिनि। सब कुछ असांजे अखियुनि जे साम्हूं थी गुज़रियो आहे, पर अहिड़े टाइम खां बाद में रबीउल अव्वल शरीफ जो महीनो ईअं खुशियूं खणी आयो जीअं महबूब करीम जे विलादत खां अॻु में दुनिया जहान में ज़ुल्मतूं अंधेरियूं परेशानियूं कहत साली डुकर अले छा छा हालतूं हुयूं। महबूब करीम दुनिया जहान में आया तो मुस्तफा करीम अहिड़ियूं त खुशियूं खणी आयो जो जेके डुकर में तकलीफ़ुनि में वरतल हुया हबीब करीम जे अचण खां अॻु में सीरत जा सब किताब लिखन था त महबूब जे अचण खां अॻु में उन टाइम ते कहत ऐं डुकर वारी कैफियत हुई। पर जॾहिं महबूब करीम आयो अञा मदीने वारो अमड़ आमिना साइण जे बतन अतहर में आयो त रब करीम अॻु में ई खुशियुनि जे इंतज़ामनि जे लाइ मेहर जा मींह वसाइण शुरू कया। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ज़ोर सां चओ। याद रखिजो जर जो पानी ज़मीन जो पानी भले केतिरो भी हुजे सुभान अल्लाह पर रिज़्क़ अल्लाह ताला आसमान वारे पानी सां नाज़िल फरमाई। सुभान अल्लाह। समझो था? सुभान अल्लाह। रिज़्क़ किथां नाज़िल थींदो आहे? आसमान जो पानी जेका बरसात वसंदी आहे रिज़्क़ इन बरसात सां नाज़िल थींदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात व बरकात इरशाद फरमायो इम मिन शैइन इल्ला इंदना खज़ाइनुहु व मा नुनज़्ज़िलुहु इल्ला बिक़दरिन मालूम। 14वीं पारे में रब करीम इरशाद फरमायो असां वटि हर शइ जा खज़ाना भरिया। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अहिड़ी का शइ कान्हे जंहिंजा असां वटि खज़ाना भरियल न हुजनि। खज़ाना भरिया पिया आहिनि पर वमा नज़्ज़िलुहु इल्ला बिक़दरिन मालूम। असां रिज़्क़ पंहिंजे अंदाज़े सां नाज़िल कंदा रहंदा आहियूं। सुभान अल्लाह। ॾिसंदा आहियूं जंहिंमें जेतिरी बर्दाश्त हुजे। समझो था? वो चमड़ी आहे असां वटि सिंधीअ में
त ढो या मेह झले या वाणी झले ये न जै वट जेतिरो भी हुजे कंहिंखे ख़बर कान पवंदी समझो था वाणी वट जेतिरी भी दौलत हुजे महसूस कोन थींदो मेह वट भी जेतिरो भी ढो हुजे या भटारी ये सुकून में हुंदी पर कह बहुड़ीअ खे ढो कराए ॾिसो त पोइ ॾिसो कीअं थी सॼे ॻोठ में भॼ सुभान अल्लाह अर्ज़ करण जो मक़सद इहो आहे त अल्लाह तबारक व तआला जंहिंमें जेतिरी हिम्मत हौसलो ॾिसंदो आहे रब करीम उन्हीअ खे एतिरो ॾींदो आहे त जीअं केरु उघली न वञे ख़राब न थी वञे ही तकलीफ़ूं छो थियूं अचनि इन जे करे त अल्लाह ताला जी ज़ात बरकात ॿी जाइ में इरशाद फरमायो रब करीम इरशाद फरमायो वलौ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबगौ फिल अर्द वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरिन मा यशा अल्लाह ताला जी ज़ात बरकात इरशाद फरमायो जेतरे रब करीम रिज़्क़ जा दरवाजा खोले छॾे अंधाधुंध रिज़्क़ माण्हुनि खे मिलण शुरू थी वञे अल्लाह करीम फरमायो लबगौ फिल अर्द ये ज़मीन में बगावत करे वेहन जंहिं वटि माण्हू वटि ॾोखण जाम थियनि ये जेतरे हर फसल ये औज मौज सां उथे अले छा हाल माण्हुनि जी थी वञे माण्हू पंहिंजे पाण खां आपे खां निकिरी वञनि जेके मालदार आहिनि उहे त ग़रीबनि जो रतु ई चूसे वञनि पर अल्लाह ताला जी ज़ात बरकात इरशाद फरमायो वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरिन मा यशा पर अल्लाह तबारक व तआला जंहिंजे लाइ जेतिरो भी चाहे रब करीम अंदाज़े सां उन्हीअ खे रिज़्क़ ॾींदो रहंदो आहे कॾहिं या छिक ईंदी आहे सुभान अल्लाह त सुधरी वञे इन जे लाइ ईंदी आहे न त रब करीम वॾो करीम महबूब जी उम्मत ते तकलीफ़ अल्लाह करीम खे कतई गवारा कान्हे सुभान अल्लाह पर छो ईंदी आहे इन जे करे त महबूब जा उम्मती आहियो कुझु सुधरी वञो उखली न वञो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती त इहे जीअं मदीने वारे जूं मेहरबानियूं आहिनि इएं करीम रब जूं बि मेहरबानियूं आहिनि अल्लाह त वॾो करीम सुभान अल्लाह पर महबूब जे सदक़े में अल्लाह करीम हिन उम्मत सां वरी ख़ास मेहरबानी कंदो सुभान अल्लाह अर्ज़ करण जो मक़सद इहो आहे त जीअं बोध वारी सूरत आई उन खां बाद में रबीउल अव्वल जो महीनो रौनक़ूं खणी आयो सुभान अल्लाह खुदा जो कसम आहे समझो सुनते त शायद हींअर जेका उम्मत तकलीफ़ में आहे त शायद को रबीउल अव्वल जो प्रोग्राम थे सुभान अल्लाह ये पर एड़ा आशिक पतंग परवाना भी ॾिठासीं जिन जे दरन ताईं पानी हुयो पर उन ये पानी मां भी झंडा खणी करे मदीने वारो जो शान गाईंदा रहिया सुभान अल्लाह जोर सां जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह त हबीब करीम जा प्यारा उम्मती महबूब करीम जे अचण खां अॻु में भी इहे हालतूं हुयूं पर महबूब करीम जो आयो रजब शरीफ जो महीनो हुयो जुमे जी रात हुई अल्लाह तबारक व तआला
जिब्राइल अमीन खां आसमानन में थरन बरन में जबलन पहाड़न में ये ऐलान करायो सुभान अल्लाह जैके इमाम कुस्तलानी मवाहिब दुनिया में जिक्र फरमायो इमाम ज़ुरक़ानी पंजे शरह अलल मवाहिब में जिक्र फरमायो हजरत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी मदारिजुन नबुव्वह में बेन बुजुर्गन जिक्र फरमायो तो महबूब करीम जह रात अमर सान जे बतन अतहर में भी आया तो रब करीम उन्हें रात ऐलान कराया सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह केड़ो ऐलान हुयो अल्लाह ताला जी ज़ात तबरक मलाइका का ऐलान करायो अला इन्नन नूरल मखज़ूनल ममनून अल्लज़ी यकूनु मिनहुन नबियुल हादी फी हादिहिल लैलति यस्तक़िरु फी बत्नि उम्मिही अल्लाह ताला जी ज़ात तबरक ऐलान करायो ऐ दुनिया वारो हज़ारे साल खां वठी करे जय पाक ज़ात जो इंतज़ार थी रहियो हुयो अले केतिरा ज़माना गुज़री विया आहिनि अले केतिरा भलारा बाना उन्हें महबूब करीम जे इंतज़ार में वेही करे जिंदगियों पंहिंजूं गुज़ारे विया केतिरा भलारा बाना हुया जेके चिठियूं लिखी करे खत लिखी करे पंहिंजे नस्ल खे ॾेई विया त हीअ नस्ल दर नस्ल हीअ चिठी असांजी अॻिते मुंतक़िल कंदा अचिजो तेसि ताईं जो जॾहिं उहो आख़िरी ज़माने वारो महबूब अचे उन्हीअ मुहम्मद करीम खे असांजो ही पैगाम ॿुधाए छॾिजो ऐं उन्हे खे अर्ज़ करे छॾिजो त ऐ अल्लाह जा हबीब करीम असां पर पुठी तुंहिंजी ग़ुलामी क़बूल करे वञी रहिया आहियूं ऐ महबूब मुहम्मद करीम असां तुंहिंजे मथां ईमान आंदो आहे असांजी अणॾिठी शाहिदी क़बूल फरमाए जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये बिछो अले केतिरा भलारा ये इंतजार कंदा हज़ार पर हाने जो ऐलान थियो तो याद रखो ओहो नूर मुबारक जेको मुंतकिल थींदो पे आयो हज़ारे सालन खां सुभान अल्लाह कदह कह पाक मर्द जी पुठीअ में कदह कह पाक अंबर जी पेट में सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओहो नूर मुबारक जेको मुंतकिल थींदो आयो फी हादिहिल लैलति यस्तक़िरु फी बत्नि उम्मिही सुभान अल्लाह अजो की रात ओहो नूर मुबारक पंहिंजी अंबड़ सान जे पेट मुबारक में अची रहियो सुभान अल्लाह यकून मिनहु नबियुल हादी ऐं उन्हीअ नूर मझा उन्हीअ महबूब करीम जो जसद अतहर ठहंदो सुभान अल्लाह वमिनहु यख़रुजु इलल ख़ल्क़ि काफ़्फ़तन लिन्नासि बशीरन व नज़ीरा ऐं इन्हीअ अमर सान जे पेट मुबारक मां मुस्तफा करीम जिस्मानी सूरत वठी करे हूं अॻ में तईं थींदो हुयो जो नूर मुंतकिल थे वरी अॻिते कंहिं ॿिए में इहो नूर अमानत रखियो वञे हज़रत आदम सोणे खे रब करीम जॾहिं पैदा फरमायो इहो नूर मुबारक उन्हीअ में अमानत रखियो वरी इहो नूर मुबारक अमर सान हज़रत हव्वा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे बतन अतहर में आयो आहे वरी उन्हीअ मां हज़रत शीस सोणे जे जिस्म मुबारक में अमानत रखियो वियो ये हलंदो आयो मुस्तफा करीम खां पुछा कई वई अलविदा
हाफिज इब्ने कसीर रिवायत जिक्र फरमाई आए महबूब करीम का पूछा गई अल्लाह जा हबीब जदे आदम सोनू जन्नत में हुयो अवा उन टाइम ते किथे हुयो हबीब करीम फरमायो उन्हीं टाइम ते मां आदम अलैहिस्सलाम सा गद जन्नत में मौजूद हुयो सुभान अल्लाह तो जने आदम सोनू हेठ लही आए महबूब करीम फरमायो तो उन्हीं सा गद मां में हेठ लही आए सुभान अल्लाह जने हजरत इब्राहिम खलीलुल्लाह के आड़ा में चलायो हबीब करीम फरमायो तो उन्हीं टाइम ते मां इब्राहिम अलैहिस्सलाम सा आड़ा में गद सुभान अल्लाह जरे हजरत नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो आसमान सा गालियो अंदर पानी दे जरे मथा हली रहो आहे महबूब करीम फरमायो तो इन्हीं बेड़े में मां नूह नबी सा गद सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह वरी जदे हजरत इस्माइल सोहणे जे नरम नाजुक गले ते छुरी न पई हले हबीब फरमायो तो छुरी किए हले जो मुजी अमानत जो न वट पई सुभान अल्लाह जोर से जो सुभान अल्लाह मतलब ई हुआ जिता जिता महबूब आयो सबनी के रंग लगाइयो आयो जो सुभान अल्लाह कया शिक फरमायो जैसे रसा साजन हजा से सैर सब सुरहाथिया सभी मोहम्मद साजो सुभान अल्लाह जैसे रसा साजन हजा से सैर सब सुरहाथिया मूत भायो थे मिठा मन मुश्तहारी दाया हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जगरा रदियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम या दुनिया जहान में मोकलो को न हुयो अगे रब करीम खुश मिजाज इंतजाम फरमाए चलिया उन्हें रात के जदे महबूब करीम जहराल में अमड़ जे शख्स में अतहर में चढ़ाए रब करीम ये ऐलान कराए चलिया उन्हें रात गुजर कर लिखो आहे हर हसासियत के रब करीम ज़बान दई छलिया जानवरन डाल है सुभान अल्लाह सुभान अल्लाह बच्चन हिकबे पे मुबारक बोली ने सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे वालिद मरहूम बजाएगा लफ्ज आए अल्लाह ताला ने रहमत फरमाए सुभान अल्लाह जद बुधाया पखी पखण मिलियो वणे वायु कने शुक्र शाह आयो मिठियों लातियों लवन पखी पखण मिलियो वणे वायु कने शुक्र शाह आयो वास्या बन गई गुलजारी गुलन बहारिया बाग चमन बुस्तान जवार भी आला वहाँ जो शान जवार लाथो फाइद तोते फुरकान जवार भी आला
ये साल के अग में डुकर ऐं कहत साली जो नालो ॾिनल हुयो, पर जॾहिं महबूब करीम आयो त उन ये साल के अॼु ताईं किताब में ज़िक्रात सनतुल फर्ह वल इब्तिहाज चयो वेंदो आहे। सुभान अल्लाह। यो खुशी जो साल, सुभान अल्लाह, जंहिंमें खुशी हुई, फरहत हुई, तरोताज़गी हुई, जो अल्लाह ताला मेहर जा मींह वसाया, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती त उन ये महबूब करीम जे अचण सां जीअं उन ये टाइम ते रौनकूं थियूं, हाणे वरी महबूब करीम जे ज़िक्र सां रौनकूं आहिनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम जंहिं महीने मुबारक में आया, रबीउल अव्वल जो महीनो गुजरियो, पहली बहार गुजरी, सुभान अल्लाह। हाणे वरी रबीए सानी यानी ॿी बहार वरी हली रही, सुभान अल्लाह। कहिड़ी बहार पई हले? ॿी बहार, सुभान अल्लाह। पहली बहार में मदीने वारे वीर जो ज़िक्र कयो ऐं हिन महीने में वरी मुस्तफा जे बचड़े हजरत सुहने गौसे आज़म जो ज़िक्र कयो, सुभान अल्लाह। ॿिया बि अल्लाह जा कामिल वली जिनखे हिन महीने सां निस्बत हासिल आहे। बहरहाल उमूमन हिन महीने में अल्लाह जे वलीयनि जो ज़िक्र कयो वेंदो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती अग में छा थींदो हुयो जो नबी सगोरा जॾहिं खां दुनिया जहान में तशरीफ वठी आया, इंसानियत के इज्जत ऐं अज़मत जा सबक ॿुधाईंदा विया। पोइ हिकिड़ो नबी सगोरो जेकॾहिं रब करीम जे हुज़ूर में हलियो वञे, उन जाइ ते वरी अल्लाह ताला ॿिए नबी सगोरे खे मबऊस फरमाईंदो हुयो। वरी कंहिं ॻोठ में जेकॾहिं को नबी सगोरो हिकिड़ी शरीयत वारो आहे, उहो हलियो वियो, ॿियो को नबी अची करे उहो वरी नई शरीयत ऐं नवां पैगाम खणी ईंदो हुयो। हबीब करीम जा प्यारा उम्मती अॻे नबीअनि सगोरनि में यके बाद दीगर नबी सगोरा ईंदा रहा, पर हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम दुनिया जहान में जो मोकिलियो, मुस्तफा करीम फरमायो अना खातमुन नबीयीन ला नबुव्वत बादी। मुस्तफा करीम फरमायो मां आखिरी नबी आया, मुझा बाद में को नबी अचूंगी कोल्हे को। हबीब ते नबुव्वत खत्म, पुजारी ते पहुती, नबुव्वत जो अगते सिलसिले जो बाब बंद। सुभान अल्लाह, समझो था। हाणे क़यामत ताईं नई को नबी अची करे का नई शरीयत कोन खणी ईंदो जेको अॻे खे मनसूख करे। हाणे क़यामत ताईं जेकॾहिं शरीयत हलंदी त मुहम्मद दीर जी हलंदी। सुभान अल्लाह। कलमू जेकॾहिं क़यामत ताईं हलंदो त हबीब करीम जो हलंदो। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐ उम्मतियो केॾी न ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे तव्हां जे लाइ जो क़यामत जे ॾींहं जे वेझो हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम लही ईंदो, पर उहो कलमू मुस्तफा जो पढ़ी करे हिन शरीयत जी खिदमत कंदो। सुभान अल्लाह, केॾी न वॾी ॻाल्हि। सुभान अल्लाह। अॼु यहूदी दुनिया में आहिनि, पंहिंजे नबी ते कलमो पढ़नि था, मूसा अलैहिस्सलाम खे अॼु बि मञनि था। ईसाई अॼु हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते कलमो पढ़नि था।
मता तव्हांजे ज़हन में इहा ॻाल्हि ईंदी हुजे त पोइ ग़लति छा में आहे? अल्लाह के मञनि था, पंहिंजे नबीअ ते कलमो पढ़ियो था ऐं असां बि पंहिंजे नबीअ ते कलमो पढ़ियो, हू ग़लति छो आहिनि? पर याद रखिजो सुभान अल्लाह, अॻियनि नबियनि सगोरनि ते कलमो तेस ताईं हुयो जेस ताईं मोहम्मद करीम न आयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह जो जोर सां। जॾहिं हबीब करीम आयो त हाणे सभु शरीयतूं ख़त्म, कलमा सभिनी जा ख़त्म। हाणे जेकॾहिं क़यामत ताईं कलमो हलंदो त मोहम्मद करीम जो हलंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे जेकॾहिं केर हज़रत सैयदना मूसा सोहणे ते कलमो पढ़े उन जी शरीयत जी ॻाल्हि करे रसूलुल्लाह सां बुग़्ज़ रखे, नबी करीम जी ज़ात सां साड़ रखी करे हबीब करीम खे न मञे, इहो कतई मुस्लमान कोन चइबो, सही इहो कोन चइबो, इहो काफ़िर आहे। ऐं बि अल्लाह जे नबी सगोरे जो इनकार कयो आहे ऐं हिकिड़े नबीअ खे मञण जे लाइ तयार कोन्हे को। रब करीम जी इज़त जो कसम आहे त उन जो ईमान कोन्हे को। असां अल्लाह ताला जी ज़ात बरकात जे फज़ल ऐं करम सां जेका मोहम्मद करीम जी उम्मत आहे, हीअ न शान ऐं मान वारी उम्मत आहे, भलाई उम्मत आहे। असां सलमत मुस्तफा करीम ते पढ़ियो आहे, पर जंहिं बि नबी सगोरे जो नालो खणंदा आहियूं त अहिड़ो इज़त अदब सां नालो खणंदा आहियूं जो दिलि ठरी पवंदी आहे। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम नाले खां अॻु में हज़रत ज़रूर चवंदासीं ऐं उन खां बाद में नाले मुबारक खां बाद में उन्हीअ ते सलाम में मोकिले छॾींदासीं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ज़रूर चओ रब करीम हिन उम्मत जे लिए भलाई जी शाहिदी ॾिनी आहे क़ुरान करीम। सुभान अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो ला नुफर्रिक़ु बैन अहदिन मिर रुसुलिही, असां अल्लाह जे रसूलनि मां कंहिं में बि फ़र्क़ कोन था करियूं। जो सुभान अल्लाह। ये भलारी सभिनी नबियनि जी इज़त कंदी आहे, पर कलमो त असां महबूब जो पढ़ियो आहे। हबीब करीम ख़ुद फरमायो, हिकिड़े भेरे छा थियो जो सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु वेठो हुयो के तौरात शरीफ जो तख्तियूं हुयूं के वरक़ हुया, उहे वेठे पढ़ी महबूबन करीमन ॾिठो। पाण फरमायूं त ए उमर छा थो तौरात में ॻाल्हि ॻोल्ही, कहिड़ियूं ॻाल्हियूं थो ॻोल्ही? उहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका मुस्तफा जी शरीयत में न आहे, हिन में थो ॻोल्ही। सुभान अल्लाह, अल्लाह। हबीब करीम जी शरीयत आई त हाणे ॿी कंहिं शइ जी ज़रूरत कान्हे। एतिरो असांखे ज़रूर इजमाली तरह सां अॻियनि किताबनि ते ईमान रखणो आहे त अॻियां जेके बि किताब आया बरहक़ हुया, आसमानी किताब हुया, अल्लाह जा नाज़िल कयल हुया, नबियनि ते आया, उहे सच्चा किताब हुया, पर उन्हनि में छा हुयो, कहिड़ी ॻाल्हि ते अमल कयूं उन्हनि जे इहो असांजे मथां ज़रूरी कोन्हे। असांखे सिर्फ़ एतिरो मञणो आहे त उहे किताब सच्चा हुया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पर जेकॾहिं असांखे कंहिं ज़र्रे ज़र्रे जे हुक्म ते अमल करणो आहे त क़ुरान मजीद जे मथां अमल करणो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अर्ज़ पे कया अॻ में त इहो नबूवत जो सिलसिलो हलंदो पियो आयो। मुस्तफा करीम आया, आख़िरी नबी अची
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने मुख्तसर जमाने में 40 साल ताईं हबीब करीम नबूवत जो ऐलान कोन कयो आहे। सुभान अल्लाह। यो राज 40 साल ताईं कल्बे अतहर में लिखायो बैठा होया। कया आशिक फरमायो वो शम्मा उजाला जिसने किया 40 बरस तक गारों में, एक रोज चमकने वाली थी सब दुनिया की दरबार में। गर अर्ज़ो समा की महफिल में लौला कलमा का शोर न हो, ये रंग न हो गुलजार में, ये नूर न हो सैयारों में। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो 40 सालन में मुस्तफा नबूवत जो ऐलान कयो आहे। 23 सालन के मुख्तसर जमाने में हबीब करीम ही शरीयत बुधाई, सुन्नत सिखाई, उहे सबक बुधाया इंसानियत जी अज़मत जा जो हज़ारे सालन का इंसानियत उनजे लाए सिकती रहती हुई। हबीब करीम आया उहे पैगाम हिदायत जा खणी आया। हाणे मुस्तफा करीम का हजो वियो ज़ाहिरी हयात तय्यबा का विसाल फरमाए वियो। ज़ाहिर आहे एतिरो ज़मानो गुज़री वियो आहे, हर ज़माने में दीन जे मथा माण्हू हमला बि कंदा आहिनि। अलाए केतिरा जाहिल माण्हू कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं कनि, कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं कनि, कॾहिं कहिड़ो फितनो थिए, कॾहिं कहिड़ो फितनो थिए, कॾहिं को अहिड़ो ज़मानो अचे थो जो माअज़ल्लाह के माण्हू मुस्तफा करीम जे इल्म ते ताना हणंदा आहिनि। माअज़ल्लाह चवंदा फिलानी जाइ जी ख़बर पई, फिलानी जाइ जी ख़बर न पई। कॾहिं इहो फितनो थिए, कॾहिं वरी के अहिड़ा माण्हू अचनि जेके मुस्तफा जे प्यारनि सहाबनि जे मथां हमला कनि, कॾहिं वरी के रसूलुल्लाह जे पाक बीबियुनि असां मोमिननि जे माइरुनि ते हमला कनि। इहे सभई दीन जे मथां धारा समझो, दीन जे मथां इहे हमला आहिनि। ऐं मुस्लमान भाइरो आखिरकार समझ में ॻाल्हि अचे थी त मुस्तफा करीम त विसाल फरमाए वियो। हाणे क़यामत ताईं इहो दीन जो निज़ाम अॻिते फेर हलाईंदो। रब करीम इहो इंतज़ाम फरमाए छॾियो आहे। अल्लाह जे हबीब करीम फरमायो इन्नल्लाह तआला सयबअसु फी हाज़िहिल उम्मह अला रअसी कुल्लि मिअति सनतिन मन युजद्दिद लहा अम्र दीनिहा। रब करीम हबीब करीम फरमायो त अल्लाह ताला अहिड़ो त सुहिणो इंतज़ाम करे छॾियो आहे। हाणे मुस्तफा खां बाद में नबी त कोन ईंदो, पर दीन जे मथां जेकॾहिं दज़ चढ़े, गिरदो गुबार चढ़े, माण्हू हमला कनि, फितना फसाद उथंदा रहनि, तो छा थींदो? अल्लाह ताला हिन उम्मत में सुहिणो निज़ाम इंतज़ाम अहिड़ो फरमाए छॾियो आहे जो हर 100 साल ते हिन उम्मत में हिकिड़ो मुजद्दिद पैदा थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। केरु पैदा थींदो? नालो यादि कजो, मुजद्दिद।
जद्दद युजद्दिद तजदीदन फहुव मुजद्दिद माना तजदीद कंदड़ नौ कंदड़ उहो मुजद्दिद ईंदो दीन जे मथा जेके हमला थिया दज़ चढ़ी उन्हीअ खे साफ़ करे उन्हनि हमलनि जा मुंहुं रोड़ जवाब ॾेई करे दीन खे उन्हीअ असली सूरत में दुनिया जे आदो आणींदो जंहिं सूरत में महबूब मोहम्मद करीम खणी आया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। केॾो न सुहिणो रब्बे निज़ाम फरमायो। सुभान अल्लाह। ओहो मुजद्दिद कॾहिं हज़रत गौस आज़म जी सूरत में ईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। कॾहिं हज़रत शेख अहमद सरहंदी मुजद्दिदी अलैहि रहम जे सूरत में ईंदो। सुभान अल्लाह। कॾहिं हज़रत सैयद मोहम्मद राशिद रोज़े धड़ी जी सूरत में ईंदो। सुभान अल्लाह। कॾहिं कहिड़े अल्लाह जे वली जी सूरत में अचे, कॾहिं कंहिंजी सूरत में अचे, पर हिन उम्मत में अहिड़ा भलारा पैदा थींदा ई आहिनि। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हज़रत सैयदना गौस आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत जो उहो भलारो मानू आहे जेको हसब नसब में मुस्तफा करीम जे आल मझाए सोहणो सैयद सच्चो हज़रत शाह अहमद रज़ा खान फाज़िले बरेलवी अलैहि रहम ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे। फरमाए तो नबवी में अलवी फसल बतूली गुलशन समझ में अचे हा त मोहब्बत सां चवी हा सुभान अल्लाह। वॾी कमाल जी ॻाल्हि कई आहे। सुभान अल्लाह। फरमाए थो त ही जेका मींह मथा खां जेको बरकतूं आणे थो इहो मींह आहे नबूवत वारो मींह। सुभान अल्लाह जो ज़ोर सां। सुभान अल्लाह। ऐं फसल कहिड़ो आहे, बिज कहिड़ो आहे, सोहणे अली जुल मुर्तज़ा हैदर करार जेको खुदा जो शेर आ चो सुभान अल्लाह। कया शिक फरमायो अली वारिस मोहम्मद दे चमनदा अली तारा नबी दी अंजुमनदा अली वो गुल है जिस पे होया एक गुलदस्ता मुकम्मल पंज तंदा। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। कुछ माण्हू वरी चवंदा त सुन्नी अहले बैत जो शान गाइनि कोन था। अल्लाह अकबर। सुभान अल्लाह। हकीकत इहा ॿुधाया त जेको सुन्नी सही रिवायत सां सच जेको ॿुधाईंदो अहिड़ो ॿियो केरु बि कोन ॿुधाईंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अजब शाने मुअल्ला है अलीदा ये सब हुस्ने तजल्ला है अलीदा मैं साइम इसलिए हूँ दर दर मंगा कि अली अल्लाह दा अल्लाह है अलीदा। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती सुनो गौस आज़म फरमाए तो नबवी मींह आहे नबूवत वारो जेको बरकतूं आणींदड़ अलवी फसल
बतूली गुलशन आई गुलशन कहड़ो आहे ओ बतूल सैयदा खातून जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा वारो सुहिणो बाग आहे। जो सुभान अल्लाह। नबवी में अलवी फसल बतूली गुलशन हसनी फूल हुसैनी है महकना तेरा। वाह क्या मर्तबा ऐ गौस है बाला तेरा। ऊंचे ऊंचों के सरों से कदम आला तेरा। ऐ सोहना गौसे आज़म के नूर रब करीम तोखे इज्जत वारो मकाम अता फरमायो जो ब्याजे के ब्याया ले केतरा भलारा दुनिया में आया। हजरत गौसे आज़म पान फरमाइंदो हुयो फलत शुमूसुल अव्वलीन व शम्सुना अबदन अला उफ़क़िल उला ला तग़रुबू। सुनो गौसे आज़म फरमाइंदो हुयो अला केतरा सिज मुकाग में उभरी विया पर उहे पंहिंजे ज़माने में रोशनी करे वरी लही विया। पर सोने गौसे आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो जेको मुंह सोने दस्तगीर जो सिज आहे ओ हमेशा आसमान जे बुलंदी जे उफ़क़ जे किनारन ते हमेशा उभरियल ई रहंदो। मता केर चवे कदे कदे किन माण्हुनि जो वरी मथो फिरंदो आहे न वरी चवंदा त उन्हे वक्त में गौसे आज़म जंहिं वक्त में हुयो उन वक्त में गौसे आज़म जो कदम उन ये ज़माने जे वलियन जे कंध ते हुयो पर हाणे नाहे। याद रखजा सोने गौसे आज़म फरमायो त अगन बुजुर्गन जा सिज उभरिया अले केतरा वली आया जिन इहे हिदायत जा पैगाम बुधाया पर उन्हनि जा सिलसिला अगते हली करे बंद थी विया खत्म थी वई उन्हनि जी ॻाल्हि सिलसिलो अगते हली कोन सघियो पर क़ादरियत अॼु बि दुनिया में ज़िंदाबाद आहे। तॾहिं सोने गौसे आज़म फरमायो त असांजो सिज लहण वारो आहे। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद हजरत रोज़े धणीअ बि क़ादरी सिलसिले जी प्रचार कई आहे। सुभान अल्लाह। पाण थरन बरन में झर झंग में साल जा 9 महीना सैर सफर कंदा हुआ। घणा महीना 9 महीना साल जा सैर सफर कंदा हुआ। खुदा जो कसम आहे त उन बुजुर्ग जो फैज़ इल्म इरफान जेको ने ये सैर सफर करे पैगाम पहुंचायो माण्हुनि खे बिदअतुनि खां रोके सुन्नत मुस्तफा करीम जी ज़िंदह करे उनके सेखारी जिंदगी बुधंदो त हैरान रहजी वेंदो। सुभान अल्लाह। हिकड़ो भेरो पाण लाड़ जे सफर में हुया हजरत रोज़े वारे के तकलीफ पेट जी थी पई एडी शदीद तकलीफ सुभान अल्लाह जो सभिनी समझो तो मता ही आखिरी सफर हुजे। इलाज कया विया हीला वसीला कया विया पर पेट जी हुआ तकलीफ खत्म थियण जो नालो ही न पई वठे। हाणे हींअर त रोड रस्ता बि आहिनि आरामदह गाॾियूं बि आहिनि
अज खां 200 साल खां वधीक ज़मानो अज में छा था समझो उठन घोड़न ते सफर हुंदा हुआ वो थरन बरन में जबरन में भिटन में सैर सफर याद रख जाए मुस्तफा जा प्यारा उम्मती असा किथे भी अचूं अज कहीं भी जाए ते केडो भी सफर करे वने करे पहुंचूं पर प्रोग्राम करे वरी भी आराम कोन थो अचे रात मानू पंहिंजे बच्चन में अची करे गुजारे थो अब हम किथे करे सुख कोन आहे न पर हजरत रोजे धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु साल जा 9 महीना सैर सफर में गुजारींदा हुया ऐं उन सैर सफर में हलंदे जॾहिं इहा हालत थी वई आहे सभिनी अर्ज़ कयो त क़िबला मेहरबानी कयो वापस दरगाह मुबारक ॾे हलो ख़बर नाहे रब करीम जो छा फ़ैसिलो आहे अञा वापस दरगाह शरीफ ते पहुचण में भी ॾींहं लॻंदा हज़रत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद फरमायो ऐ फ़क़ीरो कहिड़ी ॻाल्हि कयो था मां वापस दरगाह ते हलां कोन थींदो अॻिते जेके भी प्रोग्राम जेके ज़हन में आहिनि अञा ताईं त अल्लाह ताला एतिरी हिम्मत ॾिनी आहे जो सवारीअ ते मां वेही सघां थो उठ ते वेही सघां थो कजावे में वेही सघां थो पर जेकॾहिं एतिरी भी हिम्मत न सारे सघियुसि त पंहिंजे पाण खे आख़िरी ज़िंदगीअ जे पसाह ताईं पंहिंजे पाण खे खट ते खणाए करे भी मुस्तफा जो पैगाम घर घर पहुंचाईंदुसि सुभान अल्लाह ये अल्लाह जा कामिल वली जिन रसूलुल्लाह जे दीन जी कीअं खिदमत कई सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदा जो कसम उन जो बरकतूं एतिरियूं आहिनि खोड़ सारा माण्हू तव्हां ॾिसंदव कंहिंखे केरु संभालण वारो कोन्हे जंहिंजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं करे केरु उन खे चवण वारो ई कोन्हे पर अॼु लखें हुर पंहिंजे मुर्शिद जे हुक्म ते हाज़िर आहिनि सुभान अल्लाह दीन जी खिदमत जे लाइ सवे मदरसा सुभान अल्लाह जामिया राशिदिया में हर साल समझे तादाद में आलिम हाफिज कारी आलिम न्याणी हाफिजात कारी न्याणी उहे फारिग थी करे उहे झर ढंग में वनी करे हबीब करीम जो यो दीन वनी पहुंचाए सुभान अल्लाह जेकॾहिं इहो दीन जो कम सभई दरगाह कनि केॾी न सुहिणी ॻाल्हि थी सुभान अल्लाह सभिनी दरगाह ते जेकॾहिं इहो कम थिए हा त ख़ुदा जो कसम आहे माण्हू भटकी करे सहाबा ते हमला न कंदा जेकॾहिं सभई दरगाहूं इहो कम कनि हा त ही वहाबियत ऐं गलीज़ अक़ीदा महबूब जूं गुस्ताखियूं अले छा छा थिए थो दुनिया जहान में ये सभई इएं कोन थियनि हा महबूब करीम जा प्यारा उम्मतियो इहो सभु कुझु तॾहिं थिए थो जॾहिं उहो असली पैगाम न पहुतो जेको तसलसल सां हलंदो पियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो मुझी तबीयत इहा कान्हे का जो मां कंहिंखे ख़ासि टारगेट बनाए करे उन्ही जी ॻाल्हि कयां पर दर्द में ॻाल्हि निकिरी ज़रूर वेंदी आहे सुभान अल्लाह सम्झो था हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म ते केर ताना हणे क्या कहिड़ी अकुल जी ॻाल्हि एकड़ी हदीस मुबारका मां तव्हां खे ॿुधायां मिशकात शरीफ में हदीस आहे ॿियनि किताबनि में हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो भेरो फजर जी नमाज ते कुछ लेट करे आया
समझो था सिज बस उभरण जे करीब हुयो महबूब करीम उन टाइम ते आया नमाज पढ़ाया सहाबा इंतजार में बैठा हुया नमाज जो पढ़ाया फारिग थिया अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तवा सोचीदा हूंदो त एडी देर छो थी आए महबूब के केड़ी शय रोके रखियो हुयो छाजे करे दे में दिसी रहो आया अल्लाह ताला जी ज़ात बरकात दी बारगाह में वनी पहुंचो आया रब करीम जी ज़ात बरकात एतरी मेहरबानी फरमाई एतरो कुर्बता फरमाया जो रब करीम पंहिंजो कुदरत वारो हथ मोहम्मद करीम जी पुठी थे रखियो आहे जोर सां जो सुभान अल्लाह ऐ नबियन जी निंद्र असां वारी निंद्र थोड़ी अल्लाह हबीब करीम जी निंद्र वारी निरालिया महबूबन करीम फरमायो तनाम आईनाय वला यनाम कल्बी मुजा नेण निंद्र कंदा मुजी दिल हमेशा सुजाग रहंदी सुभान अल्लाह ये ना असा जो सुमदा सुमदवो जिस ताईं सिज न उथारे तेस ताईं शलक थे आज़े सुभान अल्लाह ये आए गफलत वारी निंद्र अल्लाह करीम शल असा जे हाल पे रहम फरमाए आमीन है मुसलमान जो कम आहे तो सवेरे उठे समझो था ना सवेरे उठी करे मस्जिद जी रौनक थे सुभान अल्लाह जमायत सा नमाज अदा थे जिक्र फिक्र थे कुरान करीम की तिलावत थे सुभान अल्लाह घर में बच्चा उठन जिक्र कन नमाज पढ़न के दिन बहार सुभान अल्लाह जोर सा जो सुभान अल्लाह दुआ कयो कि सल रब करीम असा जा घर पंहिंजे जिक्र सां आबाद आमीन असा जी मस्जिदूं रब करीम पंहिंजे इबादतुन सां आबाद फरमाए आमीन आमीन त हबीब करीम फरमायो त मुंहिंजा नेण निंड कंदा आहिनि पर ही दिल कॾहिं बि सुम्हंदी कान्हे इन जो अल्लाह जी ज़ात सां राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं वो ताल्लुक़ रहंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ इन जे करे बुजुर्गन लिखियो आहे त महबूब करीम जे कने का ॻाल्हि निंद्र जी बिकल त उन खे निंद्र जी ॻाल्हि न समझजा बल्कि ये समझजा त इहा बि रब करीम जे तरफां वही आहे जण त मलाइक पैगाम खणी आए एहड़ी नहीं के हैसियत हासिल आहे तो महबूब करीम जो निंद्र जी ही गाल गई समझो तो यह गाल हकीकी या जन तो सुजागी में चो सुभान अल्लाह हबीब करीम फरमायो रब करीम मूसा मेहरबानी फरमाई पंहिंजो कुदरत वारो हथ रब करीम मुजी पुठी दे रखियो आहे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मु फहसस्त बरदन मिली हबीब करीम फरमायो त मुनैया करीम रब जे कुदरत वारे हथ जे आंगुरन जे चोटिन जी थधाण मुस्तफा सीने में महसूस गई सुभान अल्लाह हथ मुबारक कुदरत वारो पुठिए दे रखियो मुआ सीने में थधाण महसूस कई जिए जो थधाण महसूस थी فعلمت علوم الأولين والآخرين हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बस इन हथ जी मेहरबानी सा देर थी कान का अल्लाह ताला जी ज़ात बरकात में
मेहरबानी जो फरमाई इन ये थधान महसूस सा हबीब करीम फरमायो त जेके बे अव्वल आखिर इल्म हुया से सभई मुझे सीने में अची वया हबीब करीम खे रब करीम इहे इल्म करम इहे दई छजा है कया शिक फरमायो फाकन नबीन फी इमाम शरफुद्दीन बूसीरी कसीदे बुर्दे शरीफ में जिक्र फरमायो बस आखिरी शेर अर्ज कया सलाम मोहब्बत से पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो सुभान अल्लाह शादो फरमाए फाकन नबीन फी खल्क़ि व फी खुलुक़िन वलम यदालुहु वला चवे तो मुस्तफा करीम जड़ो हसीन बिके कुनायो सुभान अल्लाह महबूब जड़ो सोनो खिलकत में एड़ो बिके कुनायो ऐ रसूलुल्लाह जे सोहनन अखलाकन जो एड़ो नमूनो बियो दुनिया में कह ॾिठो सुभान अल्लाह इन ये शेर जो तर्जुमो वरी अल्लामा अली मोहम्मद महरी रहमतुल्लाह अलैहि सिंधी नज़म में कयो फरमाए तो कामिल नबी कुल अहमद अकमल तन में सूरत सीरत में सदसतुल नमुल जेड़ो से नागे असल कोई इल्म करम में दुआ के अल्लाह तबारक व तआला अपने महबूब जे पाक जिक्र जे सदके में सोने दस्तगीर जे जिक्र जे सदके में करम फरमाए हिकड़ी गाल सुने गौसे आजम जी करे छजा हजरत गौसे आजम ने एक भेरो कयो शैतान हमदो समझो था छाछो जो सुनो गौसे आजम ने मुजाहिदा करे जने मेहरबानी थी वई उहा त घणी बाद जी गाल पर अञा जने कशाला पियो कटे मुजाहिदा पियो करे इन ये रस्ते में कदम रखी करे जने दुखियाई के मुंह दे पियो ये का सऊदी गाल का है न असम केतरा एड़ा हुंदा नमाज जो शौक बुझींदो रमजान बींदो सभी के खबर भलारो महीनो जो ईंदो पहली तारीख खैरन दी थी चंद्र नजर आयो मस्जिद भरियल नजर वरी ॿिए कुछ घटबा टे वरी अञा थोड़ा घटबा चौथे ॾींहुं वञी के बचंदा शौक वौक सभई बटन ॾींहनि में ई असांजा पूरा थी वेंदा आहिनि नमाज जो मसलो हुजे तॾहिं बि रोज़े जो मसलो हुजे तॾहिं बि वरी वञी वो जॾहिं आख़िरी 27 बेजी थींदी पोइ वरी हरे हरे वरी वेठा थींदा त ही कम सवलो कोन्हे इस्तिकामत सां यको मुसलसल मुजाहिदा करण खुदा जो कसम गौसे आज़म जा मुजाहिदा ॿुधी त अकुल दंग रही सुभान अल्लाह जंहिं सालन जा साल इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज अदा कई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो इनन मुजाहिदन में शैतान ही को सवलो रस्तो कोने
विख विख ते शैतान जी पंजोड़ लगी पया समझो सुभान अल्लाह हीला हर बातो हलाए देने के बरगलाया ताई रस्ते दा हटाया इन शैतान लिल इंसान अदुव्वुन मुबीन शैतान इंसान जो बिल्कुल पधरो दुश्मन हजरत गौसे आजम जने मुजाहिदा में गया सुने गौसे आजम फरमायो त झंग में हुजा अची उन्य तड़पाए डाडी की उन्य लगी शदीद गर्मी हुजे झंग में वनी इबादत जे लाए निकरी उस खल्क का ताल्लुक कटे अल्लाह जी जात सा ताल्लुक कायम करण जे लाए उन्य तड़पायो ओचतो छाथो थी जो हिकड़ो थथो ककर आयो समझो था ककर आयो जने अची करे हेठ कुछ ये बूंदा बांदी भी वसाई ऐ जिस्म के थधो भी कयई उन्य भी कुछ झकी थी और खा बाद में छाथियो ओचतो वरी ने ककर मां रोशनी जाहिर थी वरी थोड़ी देर खा बाद में आवाज आयो तय सोना गौसे आज़म तो वला मुजाहिदा कयाइन वला कशाला कट्याइन अॼु खां बाद में मां तुंहिंजो रब तो खां राज़ी थी वियो आहियां एॾियूं तकलीफ़ूं कयूं अथई मां रब तो खां राज़ी थी वियो आहियां बस हाणे अॼु खां बाद में तुंहिंजे मथां नमाज़ बि माफ़ आहे जेकॾहिं का हराम कयल शइ जेका तुंहिंजे मथां हुई मां एतिरो तोखां राज़ी थी वियो आहियां जो उहा हराम शइ बि अॼु खां बाद में तुंहिंजे लाइ हलाल आहे जॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी हज़रत गौसे आज़म जी दिल में धक लॻो हीअ ॻाल्हि का सवली ॻाल्हि कान्हे का मूं केतिरा बि मुजाहिदा कया नमाज़ त मोहम्मद करीम तां बि माफ़ कान थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जो रब करीम राज़ी थिए त हराम के हलाल करे छॾियो मुमकिन कोन्हे को ही बिल्कुल शैतान जो को धक थो लगे मकर थो लगे शैतान पलीत जी चालबाज़ी थी लगे उन टाइम ते सोहणे गौसे आज़म पढ़ियो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम शैतान तड़ियल का रब करीम जी पनाह थो घुरा चो सुभान अल्लाह अञा मोहब्बत सां जो सुभान अल्लाह सोने गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जियां जो इहे लफ्ज़ अर्ज़ कया अल्लाह जी पनाह में आयो रब करीम मेहरबानी फरमाई पनाह मिली वई या रोशनी हुई ककर हुया जो कुछ भी हुयो सजो खेल खत्म थी वयो दाही थी वई दूहू थी वयो हजरत गौसे आज़म जे इनये दुआ सा रब करीम मेहरबानी फरमाई वरी छा थो थे ओचतोल से शैतान दा तख्त ते बैठो आहे चवे थो त ऐ गौसे आज़म तोखे मुबारक हुजे इनये मकाम ते इनये मंज़िल ते वॾा 70 बुजुर्ग इन जाए ते पहुतल हुया जंहिं जाए ते हींअर तूं पहुतो आहीं पर मोमिनन 70 बुजुर्गनि खे बरगलाए करे उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो उन्हनि जी विलायत खे मूं ख़त्म करे छॾियो ऐ गौसे आज़म तोखे तुंहिंजे इल्म अॼु बचाए वरितो आहे हजरत गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उन्हीअ ज़हानत दा ऐं रब जे मेहरबानियुनि तां कुर्बान वञा चओ सुभान अल्लाह जोर सां चओ सुभान अल्लाह शैतान चयो त ऐ गौसे आज़म इन जाए ते पहुतल 70 नु बरगलाए हटाए छॾिया पर तोखे मुबारक हुजे
जो तोखे तुझे इल्म बचाए वरतो। सुभान अल्लाह। हजरत गौसे आज़म फरमायो त लईन पलीत हिकड़े वार खां बचो आया त वरी ॿियो हमलो तो करण चाहिए, वरी ॿियो वार तो करी। सोने गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला ने फरमायो त बुधी छॾ, मूंखे मुझे इल्म कोन बचायो आए, पर मूंखे मुझे रब जे फज़ल बचायो आ। जोर सां जो सुभान अल्लाह। अञा मोहम्मद सुभान अल्लाह। हबीब करीम जा प्यारा उम्मतियो, इहे अल्लाह जा भलारा बाना गौसे आज़म जी केड़ी गाल कजे। सुभान अल्लाह। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला इन्हनि सुहिणी निस्बतनि जे बरकत सां रब करीम असांजा बेड़ा पार फरमाए, क़यामत जे ॾिहाड़े इन्हनि भलारनि जे तबईयत में असांखे हलण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन बिजाह नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व आखिर दावा अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।